अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू मोटिवेशनल स्किल्स बाय सुफिशर। तव्हां इंपॉर्टेंट न्यूज़ शेयर करे रहियो आहियां। जेको तमामु हेडमास्टर साहिबान खे गुज़ारिश थी कई वञे त जेको जंहिंजो बि स्कूल वग़ैरह आहिनि या जो डैमेजिस वग़ैरह थियूं आहिनि त उहे पंहिंजे जेके बि इंफॉर्मेशन्स आहिनि सभिनी में तक़रीबन सिंध जे लाइ आहे, पर मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स खे हिननि खे एलोकेट कयो वियो आहे त ही फॉर्म जेको आहे सबमिट करिणो आहे। जेको डैमेजिस असेसमेंट शीट ओनली फॉर फ्लड रेन IDP अफेक्टेड स्कूल्स, मतिलबु त जंहिंजी बिल्डिंग में जेके इफेक्ट थिया आहिनि या IDP जेके रहियल हुया त उन्हनि जो या जेका बिल्डिंग में का शइ बोर्ड जे दौरान का शइ इफेक्ट थी आहे त उन जी इंफॉर्मेशन लिखणी आहे। हिन में तव्हां छा कंदव, पहिरियों ते आहे SMS कोड लिखणो, यानी ट्रैकिंग ID या SMS कोड जेको तव्हां लिखंदव हुन में तव्हांजो स्कूल जो अची वेंदो। उन में कोई डेट जेका करंट डेट हूंदी, मिसाल तौरु मां अॼु जो फिल कयां त पहिरियों अॼु जी डेट ईंदी, सुभाणे कंदुमि त जेके डेट ते करिणो आहे इहो जल्द खां जल्द तव्हांखे फिल करे RSU जी वेबसाइट आहे उन ते तव्हां अपलोड कंदव। तव्हांजी जीअं इंफॉर्मेशन मथे वञे उन सां गॾोगॾु हार्ड कापी में मौजूदु आहे, उहा हार्ड कापी तव्हां फिल करे जेको आहे पंहिंजी TO ऑफिस में सबमिट कराईंदव। ठीकु आहे। हिन में जीअं तव्हां SMS कोड पुट कंदव, ॾिसो सपोज़ कंदव कोई बि तव्हां करे सघो था पंहिंजो जेको बि हूंदो SMS कोड एंटर कंदव, तव्हांखे उन डेट जी इंफॉर्मेशन मिलंदी। ठीकु आहे। त उन डेट ते तव्हां स्कूल जो बेसिक इंफॉर्मेशन ऑटोमेटिकली तव्हां अची वेंदो, कहिड़ो स्कूल आहे, ठीकु आहे, कहिड़े जेको डिस्ट्रिक्ट जो आहे, स्कूल जो नालो अची वेंदो, जेको हूंदो उहा लेवल अची वेंदी त कहिड़ी लेवल जो आहे, तालको अची वेंदो। उन खां पोइ अची वेंदो एड्रेस जेका ईंदी उहा तव्हांखे एड्रेस बि ॿुधाईंदो। ठीकु आहे। पोइ UC ॿुधाईंदो, पोइ स्कूल जी ॿुधाईंदो त मिक्स आहे या जेको आहे बॉयज़ आहे या जेको आहे गर्ल्स आहे। ठीकु आहे। पोइ डैमेजिस जेको असेसमेंट जो ॿुधायो तव्हांखे वाट हैज़ अफेक्टेड दिस स्कूल, हाणे तव्हां हुन में ॿुधाईंदो हिते तव्हां छा इफेक्ट थियो आहे, फ्लड जे करे थियो आहे, रेन जे करे थियो आहे या IDP जे करे थियो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां ॿियो ॿुधाईंदो लेवल ऑफ वाटर सराउंड, माना पाणी हुते आहे या न आहे, येस या नो जो ऑप्शन तव्हां कंदव। ठीकु आहे। उन पोइ बिल्डिंग ओवरऑल स्ट्रक्चर, उन में तव्हां अचे थो कंप्लीटली डैमेज्ड, पार्शली डैमेज, नॉट डैमेज, माना जेकॾहिं तव्हांजी फुल डैमेज थी चुकी आहे तव्हां लिखंदव कंप्लीटली डैमेज। ठीकु आहे। पोइ वरी पार्शली जेकॾहिं अधु डैमेज थी आहे त तव्हां पार्शली लिखंदव, जेकॾहिं डैमेज न थी आहे त नॉट डैमेज लिखंदव। ठीकु आहे। ऐं बाउंड्री वाल जे बारे में तव्हांखे पुछे थो कंप्लीटली डैमेज, जेकॾहिं बाउंड्री वाल सॼी तव्हांजी किरी पई आहे, ख़तमु थी वई आहे, तव्हां कंप्लीटली खे क्लिक कंदव। जेकॾहिं तव्हांजी पार्शल थी आहे, अधु थी आहे, तव्हां हुनखे पार्शली कंदव। ठीकु आहे। जंहिं क्लिक कंदव तव्हांजी ओके हली वेंदी। ठीकु आहे। नो डैमेज त पोइ तव्हां हुनखे छॾे ॾींदव। ठीकु आहे। हे फ्लोर चए थो। ठीकु आहे। तव्हांजी छित जेका आहे कंप्लीट थी आहे या अधु थी आहे या न थी आहे। ठीकु आहे। उन खां पोइ चाहे थो रूफ जेको आहे, रूफ तव्हांजो केतिरो जेको आहे अधु थियो आहे, पार्शली या कंप्लीट थियो आहे। ठीकु आहे। टोटल रूम्स घणा आहिनि उहे तव्हां हिते ॿुधाईंदव। ठीकु आहे। टोटल टॉयलेट्स घणा आहिनि उहे तव्हां हिते मेंशन कंदव। रिमार्क्स में जनरल सजेशंस वग़ैरह तव्हां मेंशन में करे सघो था, छा थियो आहे छा न थियो आहे, केतिरो तव्हांजो जेको आहे ऐं इफेक्टेड स्कूल थियो आहे, तव्हां डिस्क्रिप्शन वग़ैरह ॾेई सघो था। हेड ऑफ द स्कूल डेटा प्रोवाइडर, जेको तव्हांखे स्कूल जो हेड आहे, प्रिंसिपल आहे या जेको हेडमास्टर आहे तव्हांजो उहो ॿुधाए थो, हुनजो नालो लिखंदव, CNIC नंबर लिखंदव, कॉन्टेक्ट नंबर लिखंदव। ठीकु आहे। पोइ वरी हिन में जेको आहे न 1 2 3 4 5 फ़ोटू आहिनि जेके तव्हां हिन में मुख़्तलिफ़ तव्हां हुन स्कूल जी बिल्डिंग जा जेके आहिनि, तव्हां जेकॾहिं कंपाउंड वाल किरी पई आहे, ख़तमु थी वई आहे त हुनजा फ़ोटू कढंदव, पाणी बीठो आहे हुनजा फ़ोटू कढंदव, ऐं बिल्डिंग जा जेके अंदरि आहिनि छत जा फ़ोटू कढंदव, ऐं बिल्डिंग जी स्ट्रक्चर जी ॿाहिरों सॼो क्लियर नज़र अचे थो छा हुनजी करंट सिचुएशन आहे। तक़रीबन तव्हां 5 फ़ोटू अहिड़े तरीक़े सां कढो जेके तव्हांजा डैमेज थिया आहिनि त उहे करे तव्हां सिंपल सेव कंदव, तव्हांजी डेटा हली वेंदी। ठीकु आहे। ऐं इहा ई डेटा जेका तव्हां हिन में पुट कयो, उहो हिकिड़ो फॉर्म आहे, उन फॉर्म में तव्हांखे उहा वैल्यू पुट करणी आहे। उहो फॉर्म में तव्हां वैल्यू पुट कंदव, तव्हांखे आसानी सां उहो थी वेंदो। ठीकु आहे। हुन में सेव करे तव्हां आसानी सां उहा तव्हां TO ऑफिस में जमा कराईंदव। सिंपल आहे, तव्हां पाण बि करे सघो था। जेकॾहिं कंहिंखे नथी अचे त तव्हां कंहिं ॿिए उस्ताद खां गाइडलाइन वग़ैरह वठी सघो था, या जेके अॼुकल्ह जा जेके नवां टीचर्स आया आहिनि उहे उन्हनि खां तव्हां गाइडलाइन वठी सघो था। जेकॾहिं कंहिंखे का क्वेरी वग़ैरह आहे तव्हां कमेंट कयो, तव्हां हिते इनवाइट करण जी पूरी कोशिशि कंदासीं। थैंक्स फॉर वॉचिंग, रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।